अॻूणे वज़ीर-आज़म में मुस्लिम लीग नून जे क़ाइद मियां नवाज़ शरीफ़ चयो आहे त तहरीक इंसाफ़ जो 24 नवंबर ते एहतजाज जो सॾु मुल्क खे पटड़ीअ तां लाहण जी कोशिश आहे। कूड़ी वावेला कंदनि खे कूड़ो ई करार ॾिनो वेंदो। एहतजाज जी काल ॾींदड़ इंशाअल्लाह कामयाब थी सघंदा। और कौमी जो सलामती को नुकसान पहुंचाने की कोशिश की गई, उस हवाले से आपने देखा कि किस तरीके से ये तमाम सीसीटीवी फुटेज, ये तमाम शवाहिद कौम के सामने आ चुके हैं। और अब ये 9 मई के केसेस को फिलफौर डिसाइड होना चाहिए, और ना सिर्फ डिसाइड होना चाहिए बल्कि मैं ये समझता हूं कि इनको कौम से माफी मांगनी चाहिए। और जो बार बार कह रहे थे कि शवाहिद सामने लेके आए, सीसीटीवी फुटेज सामने लेके आए, तो ये हम तमाम तर सीसीटीवी फुटेज तमाम शवाहिद कौम के सामने ले आए हैं। तो अब इनको चाहिए कि ये कौम से ना सिर्फ माफी मांगे बल्कि जो जुडिशल केसेस जो अभी ज़ेरे इल्तवा हैं, वो तमाम तर केसेस का जल्द अज जल्द फैसला किया जाए। कि 9 मई के हमले किए हुकूमत 9 मई हमलन बाबत केसनि जो जल्द फैसलो ॿुधाइण जो मुतालबो करे छॾियो। अतातारनि जो चवणु आहे त 9 मई हमलन में तहरीक इंसाफ़ क़यादत हुअण जा पक्का सबूत मौजूद आहिनि। केसनि जो जल्द फैसलो थियणु घुर्जे। पीटीआई क़यादत हसास हंधि ते हमला करे शहीदनि जी यादगार ड्राथो, लाहौर, गुजरावाला, रावलपिंडी ऐं पेशावर जा सीसीटीवी फुटेजिस मौजूद आहिनि। फुरलुट करण ऐं चोरी करण तहरीक इंसाफ़ जो मंशूर आहे। छा पीटीआई बानी ऐं संदसि साथी माफ़ी वठंदा? बरतानवी परदेही वज़ीर डेविड लाम चयो आहे त पीटीआई बानी जी गिरफ़्तारी पाकिस्तान जो अंदरूनी मामलो आहे। फौजी अदालतुनि में केस हलाइण जो को इशारो नाहे। आलमी मुआहिदनि ऐं बुनियादी इंसानी हक़नि जो एहतराम करणु घुर्जे। तहरीक इंसाफ़ सीनियर अगवान शाह महफूज़ कुरैशी जी पार्टी क़यादत ते तनक़ीद संदसि चवणु आहे त आज़ाद क़यादत खे वक़्तु आहे त कोट लखपत जेल जो दौरो बि कनि। बुशरा बीबी, अलीमा खान ऐं उज़मा खान जी जिदोजहद साराह जोगी आहे। IMF पाकिस्तान सां मुआशी ॻाल्हियुनि खे हकारी करार ॾेई छॾियो। IMF तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो आहे त पाकिस्तान खे मौजूदा कर्ज़ प्रोग्राम जे हदफ़नि ते सख़्तीअ सां अमल करणो पवंदो। मुआशी मामलनि ते ॻाल्हियूं हकारी रहियूं आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत सां गॾु सूबाई हुकूमत सां बि ॻाल्हियूं थियूं। हुकूमत टैक्स वधाइण लाइ पुरज़म आहे। हुकूमत 1 जनवरी खां सूबनि में इनकम टैक्स लागू करण जी ख़ातिरी कराई आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब तरफ़ां मिनी बजट आणण जी तरदीद संदसि चवणु आहे त का बि मिनी बजट न पई अचे। हू टैक्स उगारनि जो टारगेट पूरो कंदा। क़ौमी मफ़ाद जे मामले में केपी हमेशह सभ खां अॻियां रहियो आहे। फिस्कल पैक्ट जी मंज़ूरीअ ते हू सिंध जे वॾे वज़ीर जो थोराइतो आहे। Muche de mujahideen ta gawo ka da itla shura dewa pase muchata ijaza nashta de pol sangarine da har chuk garam ki o qurbani bande azode drini po trape po nashte po genti po jihadina ga narsi azodi सपार चाहता है और हमारे तवा जब प्रशिक्षण दहिच्चा सरा जरा बरकोमाक की जजा चाहता नश्ता देखा ना। दहशतगर्द तंजीम TTP जे सरबराह नूर वली महमूद जे पाकिस्तान में दाख़िल थियण लाइ मनसूबाबंदी जो इंकशाफ ज़रियनि मूजिब ख़ारजी नूर वली पाकिस्तान में दाख़िल थी हिक वीडियो रिकॉर्ड कराईंदो। वीडियो रिकॉर्ड कराइण जो मक़सद ॿुधाइण हूंदो त हू पाकिस्तान में आहे। अफ़गानिस्तान भॼी वञण वक़्तु वीडियो खे मंज़र ते यादि वेंदो। दहशतगर्द अफ़गानिस्तान में वीडियो रिकॉर्ड कराए पाकिस्तान में हुअण जी दावा करे सघे थो। पंजाब हुकूमत जी कोशिशुनि बावजूद सिमो ख़त्म न थी सघियो। साह दिल ऐं फिफड़नि जे मर्ज़ में इज़ाफ़ो। बीमारनि खे मुंहुं ॾियण लाइ हेल्थ एमरजेंसी अमले जूं मोकलूं रद्द।
मुख़्तलिफ़ हंधनि तां मोटरवे ट्रैफ़िक लाइ बंद। मोटरवे पुलिस तर्जुमान जो चवणु आहे त मोटरवे खे अवाम जी हिफ़ाज़त ऐं महफ़ूज़ सफ़र यकीनी बनाइण लाइ बंदि कयो वेंदो आहे। शहरी गैर ज़रूरी सफ़र खां पासो कनि ऐं राति बदिरां ॾींहं जो सफ़र खे तरजीह ॾियनि। आलमी दिफ़ाई निमाइश आइडियाज़ 2024-19 नवंबर खां कराची में शुरू थींदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ख़ासि महिमान तौर शिरकत कंदो। डायरेक्टर मीडिया एतिज़ाज़ ख़ालिद जो चवणु आहे त 56 मुल्कनि जे 330 खां वधीक वफ़दनि खे निमाइश में शिरकत जी दावत ॾिनी वई आहे। मुल्क में तयारु कयल दिफ़ाई शयुनि जी निमाइश कई वेंदी। वफ़दनि जी हिफ़ाज़त लाइ सिक्योरिटी जा बहितरीन इंतज़ाम कया विया आहिनि। जिन्ना अस्पताल कराची मां लांडी जेल जो ख़तरनाक कैदी फरार। जवाबदार वॉशरूम जी दरी मां टपो ॾेई भॼी वियो। पुलिस में थकलो जवाबदार जी ॻोल्हा शुरू। सिंध टीवी नेटवर्क जे स्तर ते 1 डिसंबर ते मज़हबी भाईचारो असांजी सकाफ़त सिंधु दया असांजी मैशे जे सिरे हेठि ऐलानियल सकाफ़ती ॾियारो वेझो ईंदे ई तयारियूं तेज़। मुख़्तलिफ़ शहरनि में सकाफ़ती शयुनि जे स्टॉलनि ते बीह अजरक ऐं टोपिन जी वॾे पैमाने ते ख़रीदारी। वफ़ाक़ी राजधानी इस्लामाबाद जे लोक विरसा में सिंध जी सकाफ़त जा रंग निरवार। मौसीक़ी जी महल में अहमद मुग़ल, तुफ़ैल संजरानी, शहनीला अली माण्हुनि खे झुमाए छॾियो। सलामत फ़क़ीर, शौकत फ़क़ीर, फराह लाशारी, सतार जोगी, रजब सोहरा फ़क़ीर ऐं ॿियनि तरफ़ां बि सुरनि जी वर्खा। IBA इंतजामिया में मेडिकल टेस्ट ते इख़्तिलाफ़ झेड़े खां पोइ सेक्रेटरी संजांग सोलंकी इस्तीफ़ा ॾेई छॾी। संदसि चवणु आहे त IBA सखर जे VC इजलास में ऑफिसरनि खे गारियूं ॾिनियूं आहिनि। VC ऑफिसरनि खे गिलास ऐं कप हया आहिनि। लाकाइन जे इलाइक़े बाकराणी रोड ते मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि जी फायरिंग। दुकानदार क़तल, हथियारबंदनि गोलियूं हणी मुख़्तियार मेमन खे क़तल करे छॾियो। इलाइक़े में ॾहका। न्यू सईदाबाद में पीस संडे कातरनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो। लाश क़ौमी शाहराह ते रखी धरणो। वारसनि जो चवणु आहे त फुर दौरान मज़ामत ते पीसनि खे गोलियूं हणी क़तल कयो वियो। पुलिस अञा ताईं जवाबदारनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे। मियां साहब वेझो पुलिस पारां मुबैना मुक़ाबले में हिक ॾोहारी खे मारण ऐं ॿिनि खे ज़ख़्मी करण जी दावा। सुल्तान कोट पुलिस जो चवणु आहे त मुक़ाबले में हिकु ॾोहारी मारिजी वियो ऐं 2 ज़ख़्मी थी विया आहिनि। सेठारजा में गुम थियल हिंदू निंगरी जी वाज़िबी लाइ अक़लियती बिरादरी पारां एहतजाजी रैली। थाणे अॻियां धरणो। अॻवान जो चवणु आहे त वारसनि निंगरीअ जे अग़वा जो शक ज़ाहिर कयो। पुलिस को बि पतो नाहे लॻाए सघी। उमरकोट वेझो 3 ॻोठाणा पुराणे खूह जी सफ़ाई दौरान हिक ॿिए खे बचाईंदे फ़ौत। ॻोठ महंदरो पार में हबीब सिकंदर समेजो ऐं भेमू भील दमधणी हवाले कयो। नौकोट में वापारी खां फुर कंदड़ 2 जवाबदार गिरफ़्तार। 1,80,000 रुपयनि जी रक़म हथ। SSP शबीर सेठा जो चवणु आहे त CCTV कैमराउनि जी मदद सां जवाबदार गिरफ़्तार कया विया आहिनि। गिरफ़्तार कयल जवाबदारनि वटां हथ कयल रक़म हथ करे वापारी सनी लोहाणो जे हवाले कई वई आहे। ICC चैंपियंस ट्रॉफी जो फैसल मस्जिद मां सफ़र शुरू। भारती दबा ते ट्यूटर ट्रॉफी मां स्कर्दू हुंजा ऐं मुज़फ़राबाद ख़ारिज। ऐं ऑस्ट्रेलिया T20 मैच में भी पाकिस्तान की शिकस्त ॾेई सीरीज़ पंहिंजे नाले करे वरिती। क़ौमी टीम 148 रन्सनि जो टारगेट हासिल करण जी कोशिशुनि में 134 रन्सनि ते ढेर। किंगरूज़ फास्ट बॉलर जॉनसन जूं 5 विकेटूं। ओस्मान खान 50 भी क़ौमी टीम खे शिकस्त खां न वॼाए सघी।